राज़न वारनि सां गॾु मीर शाहनवाज़ ख़ान सां बि दुश्मनी करे वेठो आहे। मुराद शाहनवाज़ जे मथां न पर उन जे दिलि ते वार कयो आहे। हाणे तव्हां छा था सम्झो त हू असांखे सुकून सां वेहणु ॾींदो? जेकॾहिं रेस सां न फिटाया न त हू पुलिस खे थोरो घणो पलींदो अचे पियो। हाणे दुश्मन बि असांजे साम्हूं हूंदा ऐं पुलिस खे बि उहो बचे छॾींदो। पोइ इहो ॿुधायो त असां काॾे वेंदासीं? सौट मुंहिंजे हर फ़ैसिले खे ग़लति साबित करणु घुरिजे। जॾहिं त मां हिन ख़ानदान खे बचाइण जे लाइ ज़हर जो ॾुख भरियो, पर सौट जे ग़लति फ़ैसिलनि हिन ख़ानदान खे ॿीहर मुसीबतनि में धिके छॾियो। सिर्फ़ु जेकॾहिं असां रहज़न वारनि में हथु विझूं हा न त उन्हनि खे मुंहुं ॾेई पिया सघूं, पर रईस शाहनवाज़ ख़ान खे मुंहुं ॾियण जी सघ असां में नाहे। हाणे पुलिस असांजे पोयां ईअं पवंदी जीअं गिदड़ जे पोयां शिकारी कुता हूंदा आहिनि। असांखे हाणे पंहिंजनि ॿिरनि में लिकण बि कोन ॾींदा। हा बा, हिन ख़ानदान जी तबाही मां पंहिंजी अखियुनि सां ॾिसां पई। काश जेकॾहिं सौट इहो क़दम खणण खां पहिरियां सोचे हा त असां सभ खां पहिरियां जुमे खे अगवा कराए उन खां सभु हक़ीक़त मालूम कयो ऐं मीर शाहनवाज़ ख़ान कूड़ो साबित थी विया ऐं उनजो कंध पाण मरादो झुकी वञे हा। रहज़न वारनि जी पुठ भराई करणु छॾे ॾे हा त पोइ असीं रहज़न वारनि खां पलहांद ॻाए वॼाए वठूं हा। काश मुसीबतनि खे दावत ॾियण खां पहिरियां सोचे हा मुराद। मरियम, असां सां नाइंसाफ़ी कयल आहे। पहिरियां रईस सां ॻाल्हायां, उन खां पोइ सख़्तु क़दम खणी हा। नाइंसाफ़ी करण वारो इहो शाहनवाज़ आहे जंहिं सौट खे ॻाल्हियुनि जे चकर में फासाए ऐं हिकु कूड़े माण्हूअ जी ज़बान मथां एतबार करे शिकस्त खाई वेही रहियो। सोटल त भले साईं ते यकीन कयो न। कूड़े माण्हूअ खे कॾहिं बि साख नाहे खणाइबी। जे हिन खे इहो कमु करणो हो न, या साख या रहज़न खे ॾे हा या वरी उन कमीने ककर खे ॾे हा। सोट खे इहा ॻाल्हि सम्झ में ई कोन आई। उन्हनि हिकु कूड़े माण्हूअ खे अॻियां करे बीहारियो, असांजो खून बि लोड़े विया, रहंदो संग चटीअ में बि वठी विया। इहे समूरियूं जो समूरियूं नाइंसाफ़ियूं जेके आहिनि न, मीर शाहनवाज़ जूं कयल आहिनि। हाणे तूं ॿुधा, उन जे दर ते वञण सां मूंखे कहिड़ो इंसाफ़ मिले हा? जेको कुझु तूं करे आयो आहे हू हुन जे पलांद में क़दम खणंदा, तूं उन्हनि खे संभाले सघंदे? मरियम, तूं ख़ौफ़ न कर। मुंहिंजी ज़िंदगीअ में जेकॾहिं मुंहिंजे ख़ानदान ते का बि मुसीबत आई न त उनखे मां पाण मुंहुं ॾींदुसि। हा दा, इहा पकी ख़बर आहे त जुमो अगवा थी वियो आहे। जुमे खे अगवा मुराद वारनि ई कयो हूंदो। पोइ त असां जुमे जे अगवा जो केस मुराद वारनि मथां आणे सघूं था। ॿुधो इन बेवकूफ़ जूं ख़बरूं। छो दा? जुमे जे मथां खून जो केस आहे। जेकॾहिं हाणे अगवा जो केस असां हणंदासीं त पोइ त असां उन जा साथारी गणबासीं। हूअं बि जुमे मुराद जे पादरनि जे भउ खां सॼी हक़ीक़त उन्हनि खे ॿुधाए छॾी हूंदी त मौत जे ख़ौफ़ खां भलो साईं उन सिर मथां रखियो। हाणे सभु ॻाल्हियूं छॾियो, हाणे सिर्फ़ु मंसूर ख़ान जो सोचो त करणो छा आहे। सोट, पहिरियां मुराद वारनि सां मुंहुं ॾियो, पोइ मंसूर जो सोचींदासीं। जेकॾहिं असां मुराद जे मथां थोरो बि वज़न वधायो त हू वञी मंसूर जो पासो वठंदो। इन करे मुराद वारनि खे छोरो छिनो करण जे लाइ इहो लाज़मी आहे त मंसूर ख़ान खे पहिरियां मरणु घुरिजे। अदा मंसूर खे बि तॾहिं मारींदासीं जॾहिं हू सौट पूंछ सां मिलण ईंदो। हिन वक़्तु सौट पूंज ख़ौफ़ में वरतल आहे। हू मंसूर ख़ान सां ख़्वाब में मिलण जे लाइ बि न सोचींदी। हू मंसूर ख़ान सां मिलण जो प्रोग्राम ज़रूरु ठाहींदी। उन लाइ असांखे प्लान ठाहिणो पवंदो। सोट, कहिड़ो प्लान?
राति तूं बि घर ॿुधाए छॾिजां ऐं असां बि घर ॿुधाए छॾींदासीं त सुभाणे असांखे दोस्तनि जी दावत आहे, होॾां वञिणो आहे ऐं वापसी में असांजो सिजु लही वेंदो ऐं इहा ई चाल असांजी कामयाब थींदी। घटि इन्हीअ जे करे ॻाल्हाईंदी आहियां जो वक़्तु ई नथो मिले। मिटी तूं ख़ौफ़ में वरितल आहे, तुंहिंजो लहजो ई ॿुधाए थो। अदावारनि खे मूं मथां शक थी पियो आहे। शक? जॾहिं पाण मिलंदासीं न तोखे सॼी हक़ीक़त ॿुधाईंदसि। कॾहिं मिलण जी प्रोग्राम करी थी? जॾहिं अदावारा ॻोठ खां ॿाहिरि वियल हूंदा। उन्हनि खे मां दावत ॾेई पाण तरफ़ घुरायां? उनजी का बि ज़रूरत नाहे। जॾहिं वक़्तु मिलियो मां तोखे फ़ोन करे ॿुधाईंदसि। हिन वक़्तु मां फ़ोन बंदि थी कयां।